अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। मल्हार हाणे रिस बालाजी खान सां जंग कंदो। छा रिस बालाजी खान हाणे राबेल सां ज़बरदस्ती शादी कंदो? छा मिठिल खान पंहिंजो संग ॾियण तां इनकार करे छॾींदो? छा मंठार हाणे शेरदिल सां जंग कंदो? दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहिनि। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बिज़नेस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो मल्हार जेको आहे रिस बालाजी खान खे धमकाईंदो। रिस बालाजी खान खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं पंहिंजी हद में रह। अगर जेकॾहिं तूं अॻिते वधण जी कोशिश कई त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो, इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। रिस बालाजी खान चवंदो त मल्हार अॼु तूं कहिड़ी ॻाल्हियूं पियो करीं? बहरहाल मां तोखे इहो करे ॾेखारींदुसि, मां तोखे राबेल सां शादी हर हाल में करे ॾेखारींदुसि, छो जो राबेल सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजी आहे ऐं राबेल खे मूं चाहियो आहे। मल्हार चवंदो त अगर जेकॾहिं तो राबेल सां ज़बरदस्ती शादी करण जी कोशिश कई त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रिस बालाजी खान जेको आहे मिठिल खान खे धमकाईंदो। मिठिल खान खे चवंदो तूं हाणे वञी पंहिंजी छोकिरी राबेल खे सम्झा कि हू इन शादी में राज़ी थिए। अगर जेकॾहिं हू राज़ी न थियो त पोइ मां तोखे ज़बरदस्ती अगवा करे तोखे मारे ऐं पोइ मां तुंहिंजी धीउ सां शादी करे सघां थो। और जेकॾहिं तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं वञी पंहिंजी छोरी राबेल खे सम्झा। मिठिल खान चवंदो त रिस बालाजी खान नहीं, मां राबेल जी अॼु शादी कराईंदुसि, नहीं सुभाणे, छो जो मूं शादी कराइण खां बस कई, नहीं राबेल जो संग तोखे ॾींदुसि, नहीं मल्हार खे, नहीं संग दिल खे, इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। रिस बालाजी खान चवंदो त अगर जेकॾहिं तो संग राबेल जो मूंखे न ॾींदो त पोइ मां तोखे मारे ऐं तुंहिंजो लाश उछलाए सघां थो। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो मंठार जेको आहे शेरदिल सां गस में गड़ंदो। शेरदिल खे चवंदो त तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं हिन ॻोठ में हाणे न अच, छो जो हिन ॻोठ में हाणे तुंहिंजो को बि तालुक न आहे। अगर जेकॾहिं तूं हिन ॻोठ में वरी अची वञे त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो, छो जो मां बि अॻे शहर में ॻोल्हे विझो वेठो आहियां, छो जो बालाजी खान मूंखे बि फुल ऑर्डर ॾेई छॾियो आहे। उन जे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं पंहिंजा रस्ता हाणे मटा। शेरदिल चवंदो त मंठार तुंहिंजो भलो इन में, तूं रिस बालाजी खान जो पासो न वठ ऐं तूं रिस बालाजी खान खे जे करे असां सां जंग न कर। अगर जेकॾहिं तूं उन जे करे असां सां जंग कयो त पोइ तोखे असांजे हथां केर बि न बचाईंदो। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि। असांखे नींदाणी जाए त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।